वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त IMF प्रोग्राम मुल्की तरक्कीअ लाइ तमामु अहम आहे। महांगाई घटिताई अवाम लाइ रिलीफ ॾियण हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। मामला बहितर अंदाज़ में अॻिते वधी रहिया आहिनि। वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त काबीना में नवनि मेंबर जी शमूलियत सां वज़ीरनि जी कारकर्दगी बहितर थींदी। हर हफ़्ते वज़ीर आज़म हाउस में ॿिनि वज़ारतुनि जी कारकर्दगीअ जो जाइज़ो वठण लाइ इजलास थींदो। वज़ारतुनि जी कारकर्दगीअ जे हवाले सां क़ौम खे आगाह कयो वेंदो। चूंडल नुमाइंदा अवाम जी ख़िदमत लाइ आया आहिनि। दहशतगर्दी हिकु भेरो ॿीहर कर खंयो आहे। हर रोज़ फोर्सिस जा ऑफिसर ऐं जवान क़ौम लाइ क़ुर्बानियूं ॾेई रहिया आहिनि। संदन क़ुर्बानियूं हमेशह यादि रखियूं वेंदियूं। पाणी सिंध जे माण्हुनि जी ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। नवनि केनाल्स ते सिंध में तमामु घणा ख़दशा आहिनि। मामले ते मुतफ़िक़ा फ़ैसिला थियण घुरिजनि। पार्लियामेंट हाउस में मीडिया सां ॻाल्हाईंदे पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त क़ौमी असेंबली जे हर इजलास में पाणी जो मसइलो उथारियो आहे। पार्लियामेंट में पीपल्स पार्टी जी ख़ामोश हुजण वारियूं ॻाल्हियूं कूड़ आहिनि। पाणीअ जी खोट ऐं मौसमियाती तब्दीली हिकु हक़ीक़त आहे जंहिंखे तस्लीम करणो पवंदो। वज़ीर आज़म सां मुलाक़ात में बि ख़दशनि खां आगाह कयो आहे। केपी में दहशतगर्दी वधी रही आहे पर वॾे वज़ीर खे का बि परवाह नाहे। वफ़ाक़ पाण केपी में दहशतगर्दी वारे मामले खे ॾिसे। सिंध में पाणी बहिरान संगीन। सखर बैराज ते पाणी खोट 52% थी वई। पंजाब 50% वधीक पाणी खणण लॻो। 91 वारे पाणी ठाह मूजिबि हिन सीज़न में पंजाब खे तोनसा बैराज वटां 3700 क्यूसेक पाणी खणणो आहे पर पंजाब 7600 क्यूसेक पाणी खणी रहियो आहे। सखर बैराज खे 30,000 क्यूसेक पाणी ॾियणो आहे पर 12,940 क्यूसेक पाणी ॾिनो पियो वञे। सखर बैराज खे पंहिंजे हिसे खां 17,000 क्यूसेक घटि ऐं पंजाब खे हिसे खां 3,900 क्यूसेक वधीक पाणी ॾिनो पियो वञे। दादू कैनाल वटि 90%, रोहिड़ी कैनाल वटि 56, खैरपुर ईस्ट कैनाल वटि 55, खैरपुर वेस्ट कैनाल वटि 46 ऐं नारा कैनाल वटि 48% पाणी खोट रिकॉर्ड। दादू कैनाल खे 4,200 क्यूसेक बदिरां 500 क्यूसेक पाणी फराहम कयो पियो वञे। नारा कैनाल खे 8,300 क्यूसेक बदिरां 4,800 क्यूसेक पाणी फराहम कयो पियो वञे। सिंधु दरिया ते कैनाल ठाहिण ख़िलाफ़ सिंध सरापा एहतजाज। मुख़्तलिफ़ शहरनि में वकीलनि, सियासी समाजी जमातनि, मज़दूरनि ऐं सिविल सोसाइटी जा मुज़ाहिरा। नवाबशाह, डोकरी, कोटड़ी, खोरवा, पडीदन, पीर वसण, मीरपुर माथेलो, मेहड़, गादी फावड़, सिजावल जुनेजो, मातली, कंबर, खैरपुर, राधण, थाणो बोला खान, नौशरो फेरोज, बदीन, सखर, बांधी, मांझंद, चूहड़ जमाली, मली, रतोधेरो, हैदराबाद, फैज़गंज, वारह, जाती, मेहरापुर ऐं जोल समेत मुख़्तलिफ़ शहरनि में वकीलनि, सियासी जमातनि, पोरियतुनि ऐं ॿियनि एहतजाज कयो। सिंधु दरिया ते तकरारी कैनाल मंसूबे ख़िलाफ़ सिंध जा शागिर्द बि सरापा एहतजाज बणियल। गस्टा ऐं पेटे अलिफ जे सॾ ते मुख़्तलिफ़ शहरनि में उस्तादनि ऐं शागिर्दनि जो एहतजाज। दौलतपुर, चौहड़ जमाली, मीरपुर पठोरो, वाही पांदी, जोही, पंगरियो, नवाब वली मोहम्मद, ठारूशाह, दोदापुर, बाढर, टंडो आदम ऐं ॿियनि शहरनि में उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां कैनाल मंसूबे ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। मुज़ाहिरनि पारां सिंधु दरिया ते तकरारी कैनाल रिथा रद्द करण जो मुतालबो कयो वियो। कोयटा खां पिशावर वेंदड़ जाफर एक्सप्रेस ते बोलांद में दहशतगर्दनि जी फायरिंग। ट्रेन ड्राइवर ज़ख़्मी। बलूचिस्तान हुकूमत जे तर्जुमान शाहिद रिंद चयो आहे त ट्रेन ते दहशतगर्दनि जी फायरिंग बाद सिबी जे अस्पताल में एमरजेंसी लागू कई वई आहे। एम्बुलेंसिस वाक़े वारे हंधि रवानियूं कयूं वयूं आहिनि। सालियानो 6 लख खां 12 लख रुपयनि ताईं ज़रई आमदनीअ ते 15% टैक्स लागू थींदो। 12 लख खां 16 लख रुपयनि ताईं ज़रई आमदनीअ ते 90,000 फिक्स टैक्स हूंदो। सालियानो 12 खां 16 लख जे स्लैब में 12 लख खां वधीक आमदनीअ ते 20% टैक्स लॻंदो। पाकिस्तान IMF खे ज़रई शोबे में टैक्स लागू करण जी शरह खां आगाह करे छॾियो। दस्तावेज़नि मूजिबि पाकिस्तान में ज़रई आमदनी टैक्स जी शरह कारपोरेट सेक्टर जे बराबर रखी वई आहे। ज़रई शोबे में सालियानो 6 लख रुपयनि ताईं जी आमदनीअ ते को बि टैक्स लागू न थींदो। सालियानो 65 लख जी ज़रई आमदनीअ ते 45% फिक्स टैक्स लागू थींदो। जॾहिं सुप्रीम कोर्ट वेही वञे त मुकमल इंसाफ़ जो इख्तियार बि इस्तेमाल करे सघिजे थी। सुप्रीम कोर्ट जे आइनी बेंच जे जज जस्टिस जमाल मंदोखेल जा फ़ौजी अदालतुनि में सिविलेंस जे केस
हलाइण ख़िलाफ़ दाख़िल अपीलुनि ते ॿुधणी दौरान रिमार्क्स। दिफ़ा वारे वकील ख्वाजा हारिस दलील ॾींदे चयो त FB अली केस जो ॿियो रुख़ बि आहे, जंहिंजो वकीलनि दलीलुनि में ज़िक्र ई नाहे कयो। जस्टिस जमाल मंदोखेल चयो त सुप्रीम कोर्ट जो कंहिं धुर जे दलीलुनि ते भाड़ण लाज़मी नाहे हूंदो। पाकिस्तान IMF खे बिजलीअ जी क़ीमत में घटिताई करण बाबति राज़ी करे वरितो। पाकिस्तान ऐं IMF जे विच में $1 अरब जी क़िस्त लाइ ॻाल्हियूं जारी आहिनि। ज़रियनि मूजिबि पाकिस्तानी अमलदारनि बिजली जो रेट ₹2 फ़ी यूनिट घटाइण ते IMF खे राज़ी करे छडि॒यो आहे। बिजली जो बुनियादी टैरिफ $1.5 खां ₹2 ताईं सस्तो करण ते IMF सां डिघी बहक थी। IMF खे ईंदड़ बजट में पघारदार तबिके समेत ॿियनि शोबनि ते टैक्स घटाइण जी तजवीज़ पिणु ॾिनी वई। कराची जी दहशतगर्दी तोड़ अदालत मुस्तफ़ा आमिर क़तल केस में जवाबदार आरम खान जे जिस्मानी रिमांड में 7 ॾींहनि जी वाध करे छॾी। दहशतगर्दी जे अंत वारी अदालत उबूरी चालान जमा कराइण जी दरख़्वास्त ते नोटिस जारी करे छॾिया। अदालत जवाबदार खे वालदेन सां 5 मिंट मुलाक़ात कराइण जी इजाज़त बि ॾिनी। मलीर जे इलाइक़े गुलशन हदीद जी सरकारी डिस्पेंसरी में दवाउनि जी खोट, इलाइक़े वासियुनि जो सख़्त एहतजाज। लठियुनि लोही सीखुनि सां अस्पताल ते हमिलो, भञटा मरीज़नि ऐं अमले में भाॼ पइजी वई। अस्पताल इंतज़ामिया पुलिस तलब करे वरिती, 2 ॼणा गिरफ़्तार। हिक औरत खे दवा न मिलण ते शहरनि एहतजाज कयो। सामारो वेझो ॻोठ खारड़ो ख़ासवेली में परणियल नारी दुआ ख़ासवेली पुरस्कार तौर फोत, लाश तालके अस्पताल सामारो आंदो वियो। पुलिस चयो आहे त नारी खे पासे में गोली लॻल आहे। इतला ते पहुची लाश तहवील में वरितो वियो आहे। पोस्टमार्टम करायूं पिया, वधीक ख़बर रिपोर्ट अचण बाद पवंदी। ऐं घोटकी जे इलाइक़े सरहद भरिसां वासा बिरादरी जे 2 धुरनि में झेड़ो, इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। ॻोठ जाम बिलावल वासू में वासा बिरादरी जे माण्हुनि में ज़मीन जे मामले तां झेड़ो थियो। झेड़े में 2 औरतुनि समेत 2 धुरनि जा 7 ॼणा ज़ख़्मी थिया। ज़ख़्मियुनि में हाजी नज़ीर अलावदायो, एहसान मुमताज़ वासू शामिल आहिनि।